जैकबाबाद मावा खे ख़बर ॾींदा हलूं। ब्यूरो चीफ वसीम इक़बाल जी रिपोर्ट मुताबिक़ ज़िला जैकबाबाद में हर साल जीअं हिन साल बि बेकरीअ वारनि भलारे रमज़ान शरीफ़ जे महीने में व्याजखोरनि खां बि वधीक रोज़मर्रा जे शयुनि जा रेट वधाए छॾिया। ज़िला जैकबाबाद में महांगाई उरूज ते महांगाई अवाम जो जीअं जंजाल करे छॾियो। जैकबाबाद जे महांगे तरीन मिड-सिटी बेकरी, किंग बेकरी, चॉइस बेकरी वारनि बि रोज़मर्रा जे शयुनि में रमज़ान शरीफ़ जे भलारे महीने में घटि रेट करण बजाय बेहद इज़ाफ़ो 30 रुपयनि खां वठी 150 रुपयनि ताईं वधाए छॾियो आहे। अवाम जो चवणु आहे त बेकरियुनि जा मालिक न व्याजखोरनि खां बि वधीक ख्वाजखोर निकिता, जिन रमज़ान शरीफ़ जे भलारे महीने में रोज़मर्रा शयुनि जा रेट वधाए छॾिया आहिनि। ज़िलई इंतज़ामिया DC जैकबाबाद एसीअ जी थधी हवा में गहरी निंड सुतल। ग़रीब अवाम महांगाई जे मारे दाहूं कूकू करण में रुधल, पर को बि ग़रीबनि जी ॿुधण वारो नाहे। अवाम जी अपील वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह, वज़ीर खुराक फूड कंट्रोल अथॉरिटी खे त महांगाई ख़िलाफ़ कंट्रोल करे नोटिस वठी मन मस्तीअ सां वधाईंदड़ महांगाई ते कंट्रोल कयो वञे।